अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। दोस्तों मैं खलील अहमद कुरैशी और दूसरा मुझे यूट्यूब चैनल खलील अहमद सुनो। दोस्तों अॼु की पंहिंजी हिन वीडियो में असांजे बिज़नेस के बारे में डिस्कस करण वारा आहियूं। उहो आहे यूज़्ड आइटम जो कारोबार, यूज़्ड शयुनि खे वठी खपाइण जो कारोबार। दोस्तों हिन बिज़नेस जे लाइ जेका तव्हांखे इन्वेस्टमेंट खपे उहा त तव्हां ख़ैर 50-60 हज़ार मां करे सघो था कारोबार, पर लेकिन हिन कारोबार खे शुरू करण लाइ जेका सब का जेका अहम शइ आहे, जेको की एलिमेंट आहे हिन कारोबार जो, उहो आहे नॉलेज तजुर्बो। तव्हां हिन में तव्हां यूज़ आइटम्स में तव्हां जेका पोइ मोटरसाइकिल जो कारोबार कयो, तव्हां मोबाइलुनि जो कयो, या तव्हां कंहिं ॿी शइ में हलिया वञो, या तव्हां जेके तव्हां इन्वेस्टमेंट घणी आहे 20-25 लख आहे त तव्हां कारुनि में हलिया वञो, पर हे तव्हां कारोबार तॾहिं ई करे सघो था जॾहिं तव्हांखे हिन कारोबार जे बारे में ख़बर हूंदी त हे कारोबार कीअं कजे, तव्हांखे उन प्रोडक्ट के बारे में ख़बर हूंदी। मिसाल हे प्रोडक्ट मिसाल का मोबाइल आहे, असां वठूं था मिसाल 16,000 में वठूं था त ये अॻिते असांखे घणो नफ़ो ॾींदी। सुभाणे जेकॾहिं हिनखे असां खपायूं त असांखे केतिरे ताईं खपंदी हीअ मोबाइल। तव्हांखे जेकॾहिं नॉलेज आहे उहा तव्हां हे कारोबार करे सघो था, न त तव्हां नथा करे सघो। हिन में तव्हांखे जेको आहे काफ़ी शयूं आहिनि। तव्हां जेका बि शइ तव्हां वठो, तव्हांखे यूट्यूब आहे, तव्हां यूट्यूब तां सिखी सघो था। तव्हां कंहिं कारोबार में कंहिं बि शइ जो यूज़ जो कारोबार करणु चाहियो त तव्हां उहो उतां कमु तव्हां सिखी सघो था। मिसाल कीअं चेक कजे, मिसाल मोबाइल आहे त मोबाइल खे कीअं चेक कजे, मोटरसाइकिल आहे त उहा कीअं चेक कजे, या ॿियो माना काफ़ी तरीक़ा आहिनि। हिन में जेकॾहिं तव्हां मिसाल तव्हां वठो था का शइ, तव्हां वठी उते ई तव्हां खपायो त बि सही आहे। जेकॾहिं उन में को मसइलो आहे तव्हां वठी ठाराए खपायो त बि सही आहे, पर हिन में तव्हांखे लालच न आहे करणी, छो त काफ़ी इवन तजुर्बेकार डीलर बि मार खाई वेंदा आहिनि। कॾहिं कॾहिं को प्रोडक्ट वठी ईंदा आहिनि, मोटरसाइकिल मिसाल वरितऊं 25,000 जी वरितऊं, मार्केट खां महांगी वठी आहे, रेट उहो न आहे उन शइ जो, पोइ आख़िर में माना 2-3 हज़ार जो नुक़सानु खाई खपाईंदा आहिनि 2-3 महीननि खां पोइ, पर नफ़ो न कमाए। तव्हांखे घणी लालच न आहे करणी। बसि 500 वरिती थी शइ, 500,000 मिले थो ॾेई छॾियो, वरी ॿिए हंधि वठो। हाणे सवाल इहो थो पैदा थिए त प्रोडक्ट वठिजे किथां, खपाइजे किथे। वठिजे मार्केट आहे, मार्केट तव्हां सर्वे कयो, तव्हांखे ख़बर हुजे, पहिरीं हिकु तव्हांखे ख़बर हुजे शइ जी, ॿियो तव्हां सर्वे कंदो त रेट जा वांदा था थी वेंदा। तव्हां सर्वे कयो, तव्हां उतां वठो। जेको आहे मार्केट में 2 रेट हूंदा आहिनि, हिकिड़ो हूंदो आहे इन्वेस्टर रेट, ॿियो हूंदो आहे कस्टमर रेट। इन्वेस्टर जेका प्राइस हूंदी आहे, जेको रेट हूंदो आहे, उहो कस्टमर प्राइस खां डिफरेंट हूंदो आहे। इन्वेस्टर जेको इन्वेस्ट कयो उनखे पंहिंजो बि उन में मार्जिन रखियलु हूंदो आहे। उहो तव्हांखे उहो हाणे मार्जिन तव्हांजे पंहिंजे तजुर्बे ते डिपेंड करे, तव्हां जेतिरो तजुर्बो हूंदो उन हिसाब सां तव्हां हिन में कमाईंदो। पोइ सेल करण लाइ तव्हां OLX ते बि सेल करे सघो था, मार्केट में बि सेल करे सघो था, या तव्हां पंहिंजे अकाउंट में तव्हां पोस्ट रखे सघो था, हे प्रोडक्ट आहे मां खपायां थो। ऐं ॿिया खोड़ तरीक़ा आहिनि। हे बि सुठो कारोबार आहे, बहितरीनु कारोबार आहे। माण्हू हिन मां काफ़ी साथी जेको आहे पंहिंजी इनकम करे रहिया आहिनि। हे बि मुंहिंजी इहो वीडियो अगरि पसंदि आई त लाइक कयो, कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु कजो। अगरि चैनल खे सब्सक्राइब न कयो सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿायो। पंहिंजो ख्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम।